ब्रियासिटी क़ौमी बाईपास ते कल्हुड़ा बिरादरी जी औरतुनि ॿारड़नि ऐं मर्दनि पारां मुबैना तौर ब्रियासिटी पुलिस पारां संदन नौजवान खंबण ख़िलाफ़ रोड बंदि करे धरणो हणी छॾियो। धरणो मुसलसल 1 कलाक खां जारी। धरणे सबबि कराची खां पंजाब तरफ़ ईंदड़ ऐं वेंदड़ सभई गाॾियुनि जी लाइन लॻी वयूं। धरणो मुसलसल 1 कलाक खां हलंदड़ इंतज़ामिया को बि ॻाल्हियूं करण लाइ तयारु नाहे पहुतो। क़ौमी शाहराह ते बीठल मुसाफ़िर सख़्त परेशानी। इन सिलसिले में नौजवान जी अमड़ मसमात सकीना रोईंदे ॿुधायो त पंहिंजे पुटु मुजाहिद कल्हुड़ो इंटर जो शागिर्दु हो, जंहिंखे ब्रियासिटी पुलिस बेगुनाह खंबे खणी वई आहे ऐं पुलिस नौजवान खे छॾण लाइ पैसनि जी घुर करे रहिया आहिनि। असां ग़रीब मिसकिन किथां पैसा आणे पुलिस खे ॾियूं। हुन वस वारनि खे अपील कंदे चयो त फौरी तौर उन्हनि जी एहतिजाज जो नोटिस वठी नौजवान खे आज़ादु कराए वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।